जोडो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ जोडो में जमायत उलमा इस्लाम पारां इलेक्शन में धांधलीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जमायत उलमा इस्लाम जोडो जे अॻुवाननि महरूफ़ आलिम दीन मुफ्ती मोहम्मद इमरान, मौलाना अब्दुल बाकी, मौलाना असद जमाली, हाफ़िज़ मुनवर, कारी शुहाबुद्दीन, मौलाना अकबर ऐं ॿियनि वॾे अंग में गॾिजी मीडिया सेंटर जोडो वाॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त इलेक्शन में बदतरीन धांधली करे जमायत उलमा इस्लाम, जमायत इस्लामी, GDA समेत आज़ाद हैसियत में बीठल केतिरनि ई उम्मीदवारनि खे साज़िश तहत हारायो वियो आहे। अहिड़े क़िस्म जी इलेक्शन खे असां रद्द कयूं था। हुननि चयो त फार्म 45 तहत इलेक्शन जे नतीजनि जो ऐलान कयो वञे। जिते जिते फार्म 45 गुम कया विया आहिनि उन्हनि पोलिंगनि ते दोबारा इलेक्शन कराई वञे। उन्हनि चयो त असांजा मुतालबा जेसीं ताईं तस्लीम न कया वेंदा, एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। नारे तकबीर।